घोटकी जे गवर्नमेंट NDMA हाई स्कूल में जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में हिकु पुरवकार तक़रीब कोठाई वई, जंहिंमें गवर्नमेंट NDAV हाई स्कूल जे हेडमास्टर एहसान अली मलिक, सैयद लियाकत हुसैन शाह, उस्ताद रशीद अहमद, सईद अहमद खावर, अब्दुल वसी इंधर, ख़ालिद हुसैन घोटू समेत उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे स्कूल जे हेडमास्टर एहसान अली मलिक, FA सैयद लियाकत हुसैन शाह ऐं ॿियनि चयो त नबी करीम जो हिन दुनिया में अचणु दुनिया जे लाइ रहमत ऐं फ़ख़्र जो बाइस आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण सां दुनिया उंधाए खां रोशनी ॾांहुं वधी वई। जेकॾहिं मुसलमान हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात ते अमल कनि ऐं पाण में इख़्तिलाफ़ ख़तमु कनि, न रुॻो दुनिया में सुरख़ुरू थींदासीं पर आख़िरत में बि सुरख़ुरू थींदासीं। उन मौक़े ते तक़रीब में स्कूल जे शागिर्दनि नबी करीम जिन जी सीरत ते तक़रीरूं कयूं ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में नात बि पेश कई। तक़रीरूं ऐं नात पेश कंदड़ शागिर्दनि खे उस्तादनि पारां मञता एवॉर्ड ॾिना विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।